अहम ख़बर मांखे ॾियूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कराची जे इलाइक़े लियारी में थियल धमाके जो नोटिस वरितो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह धमाके बाबति कमिश्नर कराची खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां ज़ख़्मियुनि खे बहितरीन तिबी सहूलतूं फ़राहम करण जी हिदायत कई वई आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त ज़ख़्मियुनि खे बहितरीन तिबी सहूलतूं फ़राहम कयूं वञनि। आगाह कयूं पिया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कराची जे इलाइक़े लियारी में थियल धमाके जो नोटिस वरितो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह धमाके बाबति कमिश्नर कराची खां रिपोर्ट घुरी वरिती आहे। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां ज़ख़्मियुनि खे बहितरीन तिबी सहूलतूं फ़राहम करण जी हिदायत कई वई आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त ज़ख़्मियुनि खे बहितरीन तिबी सहूलतूं फ़राहम कयूं पियूं वञनि। आगाह कयूं पिया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां ज़ख़्मियुनि खे बहितरीन तिबी सहूलतूं फ़राहम करण जी हिदायत कई वई आहे। कराची खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल्ला सोलंकी लाइन ते मौजूदु आहे। जी अब्दुल्ला, ॿिया कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां? जी बिल्कुलु, अॼु जेको हीउ मामिलो थियो आहे अब्दुल्ला सैयद मुराद अली शाह लियारी जे भेण जी जेको ॿेड़ी चौक भरिसां धमाको थियो आहे उन नोटिस ते चयो आहे त जेको आहे कमिश्नर कराची तफ़सीली रिपोर्ट ॾे। उन सां गॾोगॾु वज़ीर आला सैयद मुराद अली शाह DC ऐं पुलिस खे ज़ख़्मियुनि खे फौरी तौर इस्पताल मंज़ूर करण जी हिदायत पिणु कई आहे। न सिर्फ़ु इहो पर सिविल इस्पताल में ज़ख़्मियुनि खे बहितरी ॾियण लाइ तिबी जेको आहे कई वञे, सहूलियत मौजूदु कयूं वञनि। इन वक़्तु वज़ीर आला सैयद मुराद अली शाह जेको हिन मामले में लियारी धमाको थियो आहे उनजी मदद पिणु कई आहे। जी ठीकु आहे अब्दुल्ला, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।